सखर में ताज़ो ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सिफ़ुनि में शामिल थियल दीदार जतोई ऐं संदसि पुट मुबीन जतोई सखर जे शहरियुनि खे गो नवाज़ गो ऐं गो करप्शन गो जे नारे हेठि रैलीअ में शिरकत जी दावत ॾिनी। उन रैलीअ जे सॾ जे मोट में सखर तोड़े भरपासे मां हज़ारे माण्हुनि संदसि सखर जे मिलिट्री रोड वारे घर अॻियां जमो थी विया। हज़ारे माण्हुनि जो ही काफ़िलो मिलिट्री रोड खां थींदो भुट्टा रोड ऐं घंटाघर खां थींदो प्रेस क्लब पहुतो। सखर प्रेस क्लब पहुची ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रैली करप्शन के खिलाफ़ आहे, नवाज़ शरीफ के खिलाफ़ आहे। असांजो उनवान इहो आहे त नवाज़ शरीफ ते केस साबित थी वियो आहे। GIT जी रिपोर्ट उन जे खिलाफ़ आई आहे त इन जे करे असां आवाम खे मैसेज ॾिनो आहे त बाबा सभु निकिरो, नवाज़ शरीफ जे खिलाफ़ निकिरो, लोड शेडिंग जे खिलाफ़ निकिरो। जेके इन्हनि 9 सालनि में 5 सालनि में बेरोज़गारी ॾिनी आहे, लोड शेडिंग ॾिनी आहे, करप्शन कई आहे, अवाम जो पैसो जेको लुटियो आहे, इंशाअल्लाह असां इन्हनि खां वसूल बि कंदासीं। पहिरियों असांजो मुतालबो आहे त नवाज़ शरीफ सादिक अमीन न आहे। ऐं जेको सखर में हालात आहिनि, सखर जो हालात इहो आहे त गुज़िरियल 9 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। सखर जी अवाम पाणी जे लाइ हर शइ जे लाइ महरूम आहे। इहो ई मैसेज खणी निकिता आहियूं। इंशाअल्लाह असांजो इहो सोनामी निकिती आहे ऐं इहो मुसलसल थींदो। इन्हनि जे जेको राज कयो आहे हाणे राज करण न ॾींदासीं। करप्शन वफ़ाक़ बि करप्शन थो करे, सखर बि करप्शन आहे, सिंध बि करप्शन आहे। ये सॼो असांजो उनवान जेको रैली जो मक़सदु आहे इहो करप्शन जे खिलाफ़ आहे। इहे सभु पीपल्स पार्टी बि करप्टेड आहिनि, जेके हिते बि उन्हनि जा लीडर वेठा आहिनि, MNA आहिनि, MP आहिनि, सभु करप्ट आहिनि। तव्हां उन्हनि जा ॾिसो अॼु ताईं अचनि बि नथा। ये मैसेज जेको अवाम कठो थियो आहे इहो मुंहिंजे लाइ कठो न थियो आहे। इहे करप्शन जी आवाज़ ॿुधी कठा थिया आहिनि, इमरान खान जो मैसेज ॿुधी कठा थिया आहिनि त बाबा इमरान खान असांजो लीडर बि करप्शन जे खिलाफ़ 20 साल थी विया आहिनि त उहो हिकिड़ी हुन ते हले थो त बाबा करप्शन पाकिस्तान मां ख़तमु थियणु खपे। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त सखर जो अवाम जागी चुको आहे ऐं सखर जे अवाम इहो अॼु हिते हुकुमराननि खे मैसेज ॾिनो आहे त हाणे असांजे लाइ जेको आहे उहो सखर जो अवाम बिल्कुलु रोडनि ते अची वियो आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त असां हाणे पंहिंजा टपड़ खणूं। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त सखर सां जेको इनकलाब आयो आहे सखर खां उहो इंशाअल्लाह पूरी सिंध में फैलिजी वेंदो। ऐं असांजो हीउ जेको अॼु रैली आहे उनजो मेन मक़सदु इहो आहे त नवाज़ हुकूमत खां इस्तीफ़ा जो मुतालबो। सिंध में भी हुकूमत इंशाअल्लाह तहरीक इंसाफ़ जी हूंदी, वफ़ाक़ में भी इंशाअल्लाह इमरान खान जी क़यादत में हुकूमत हूंदी। हे जेको अवाम लिखतो आहे तव्हां हिन हेड़ी गर्मी में तव्हां छा था सम्झो हीउ इनकलाब आहे। असां 96 खां जेको सफ़र शुरू कयो आहे इमरान खान सां गॾु, अॼु उहो मूंखे पंहिंजी नज़र सां उहो पूरो थो महसूस थिए इमरान खान जो ऐं असांजो त हीउ हाणे हुकुमराननि जो ख़ात्मो फौरी तौर थियण वारो आहे। सखर में इंशाअल्लाह ताला तव्हांखे हिकिड़ी वॾी ख़ुशख़बरू ॿुधाईंदासीं। सखर में जेको मुबीन खान ऐं दीदार साहब जी क़यादत में जेको जलसो बि थींदो इंशाअल्लाह ताला, उन में तव्हां ॾिसंदो त केतिरा माण्हू सखर जी हुकुमरान पार्टी जा माण्हू PTI में शामिल थियनि था। उहे बि साफ़ सुथरा। असां चोरनि खे कॾहिं कोन क़बूल कंदासीं। साफ़ सुथरा जेके अचनि था उहे वॾा इनकलाब अचे थो पियो, वॾा माण्हू शामिल थियनि था पिया। उहे माण्हू जेके अॼु वॾनि जेको आहे सो माना तक़रीरनि में अची चवंदा हुआ उहे असांजी पार्टी में जॉइन करण लाइ तयारु बीठा आहिनि। इन जे करे इंशाअल्लाह तहरीक इंसाफ़ कामयाबु वेंदी। हीअ अवाम रोडनि ते निकिरी चुको आहे। तव्हां असां इंशाअल्लाह ख़ुशी जो ज़रूरु इज़हार भी कंदासीं, ख़ुशी भी मल्हाईंदासीं। 2013 खां कमु शुरू थी चुको आहे। उन जो रिज़ल्ट इहो आहे त हिननि जे ख़िलाफ़ नेब में केसिस वियल आहिनि। उन खां बाद में असां FIA खे बि रिक्वेस्ट कई आहे। असां आला की जेको फ़ौजी जेको आहे सो क़यादत में जेकी एजेंसियूं आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट कयूं आहिनि त बाबा इन्हनि जे ख़िलाफ़ तहक़ीक़ात करे वञे। मां तव्हांखे ॿुधायां हर साल 12 अरब रुपए जी बजट आहे सखर जी। तव्हां 9 सालनि में वेठा आहिनि। 9 सालनि जो मक़सदु त माना 100 अरब रुपए खां क्रॉस करे माना खरब रुपए में, पर सखर जा रोड रस्ता नालियूं ड्रेनेज जो सिस्टम, साफ़ पाणी न आहे। वॾी ॻाल्हि आहे त साफ़ पाणी अवेलेबल न आहे। उन जे लाइ जेको आहे सो माना हिननि एतिरी करप्शन कई आहे। इंशाअल्लाह ताला असां अची हुननि जे ख़िलाफ़ बिल्कुलु तहक़ीक़ात कंदासीं ऐं उन्हनि खे जीअं नवाज़ शरीफ जे ख़िलाफ़ असां पंहिंजो कमु ॾेखारियो आहे GIT में बि, रोडनि ते रस्तनि ते, इंशाअल्लाह हुननि जे ख़िलाफ़ बि असां अहिड़ो ई क़िस्म कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिननि हुकुमराननि खे ॿुधाईंदासीं त तव्हांजी करप्शन असां ई जेको आहे तव्हां खां पैसा वापसि वठूं। साफ़ सुथरो हूंदो, बेदाग हूंदो, जेको बि करप्शन वारो उहो न ईंदो। करप्शन के मुल्क के पाक करणो आहे। सियासत जा वॾा सियासतदान आहिनि, उहे पाण PTI जे कॾ लॻा पिया आहिनि त असांखे शामिलु कयो।
त असां त हिकिड़ा नंढड़ा आहियूं, असां त सभ खे वञी ॾिठियूं था वठूं। 83 जे दौर खां वञी भुट्टे साहिब जे दौर खां त छा गुज़री आहे, छा केरु माण्हू जो कहिड़ो कमु आहे, कंहिंजा किरदार कहिड़ा रहिया आहिनि। माण्हुनि जो रेलो असां नया PTI में आया, PTI में शामिलु थियासीं। माण्हुनि जो शहरदारनि जो ॿियनि जो इहो आहे त भई गॾिजी असां हीअ रैली कढूं शहर जे भलाईअ जे लाइ। जेको बि शहर में नाक़स रोड आहिनि, कम न थिया आहिनि, हर हिकु माण्हू जी उमेदु आहे त असांजो शहर साफ़ु सुथिरो हुजे। हिन वक़्तु ताईं रोडनि जी हालति नाज़ुक लॻी पई आहे, गेटियुनि जी कोन्हे, गंद किचिरो लॻो पियो आहे। सभु इन जे लाइ निकिता आहिनि त शहर खे साफ़ु नई पार्टी आहे, उहे पंहिंजा मुतालबा अॻियां रखंदी। नवाज़ वञे करप्शन ते उनजो साबित थियो आहे त उनजे रहण जो को हक़ु ई कोन्हे न, केरु बि हुजे, चाहे मां हुजां। जॾहिं जंहिंजे करप्शन अचे उहो छो अवाम खे लुटे, उहो त वञे जिन छॾे। अॻे PTI जो सखर में वजूद ई न हुयो। हाणे अलहमदिल्ला जेका आहे हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे रैली शिकिल में जेका आहे हिते पहुता आहिनि त हुनजो जेको आहे जेका आहे वजूद जेको आहे क़ाइमु थी रहियो आहे। असांजी जेका जिहाद आहे उहो करप्शन जे ख़िलाफ़ु आहे। इमरान ख़ान जी चाहे थो कि मुल्क में करप्शन ख़तमु थिए, असां उन सां मददगार आहियूं, उन सां गॾु आहियूं। असां फ़र्क़ु त अचणु घुरिजे। जेका असांजी इहा कोशिशि आहे कि जेको वैक्यूम आहे जेका सिंध में जेका करप्शन थी आहे उनखे उनजी लाइ एहतिजाज करण लाइ, उनखे ख़तमु करण लाइ कंहिं माण्हू खे अॻिते अचिणो पवंदो। त इन जे करे जेके आहे असां जेके जदोई बिरादरी आहे या जेके असां सभु जेके आहियूं, असां या जावेद मेमन आहे या जेके गॾु थिया आहियूं, मक़सदु असांजो असर हिकिड़ो ई आहे कि सिंध में करप्शन खे ख़तमु कजे। उनखे कमु करणु घुरिजे। हाणे इलेक्शन मथो आहिनि, इलेक्शन में वोट खणण जे लाइ अगरि हुननि खे वोट खणण लाइ पेटियूं भरण जो रस्तो हुननि आहे, लेकिन अलावा बि उनखे कमु त करणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ जेका आहे सुप्रीम कोर्ट जेका आहे उनखे बिल्कुलु नाअहल त कंदी। अगरि PTI उनको इस्तीफ़ा न ॾियारे सघी या असां न ॾियारे सघियासीं, सुप्रीम कोर्ट जेका आहे उहा वर्डिक्ट अचण वारी आहे। जेका GIT रिपोर्ट जेका पेश थी आहे, ज़ाहिर उन जो को न को वर्डिक्ट ईंदो, उनखे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। न ॾींदो त उनखे लायल सुप्रीम कोर्ट हूअं ई कंदी। ज़ाहिर हुनजो हाणे हुनजो रोल त ख़तमु आहे न। हाणे जॾहिं त रैलीअ जे इख़्तितामी तक़रीब खे टेलीफोनिक ख़िताब कंदे तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान शाह महमूद कुरैशी चयो त पंजाब के बाद खैबर पख्तूनख्वा और खैबर पख्तूनख्वा के बाद पंजाब में तब्दीली आ चुकी है। वहाँ के लोगों ने दोनों जमातों को, मुस्लिम लीग नवाज को और पीपल्स पार्टी को ज़हनी तौर पर मुस्तरद कर दिया है और अब वो तरीके इंसाफ की तरफ देख रही है और समझती है कि मुस्तकबिल में उनकी निजात दहिंदा और मुश्किलात से जो उनको आज़ादी दिलवाएगी वो जमात है तहरीके इंसाफ। 2 ॾींहं अॻु ॾिनल सॾ में हज़ारे माण्हुनि जो रैलीअ में शामिल थी करप्शन ख़िलाफ़ नारा हणणु उन ॻाल्हि जो पको सबूत आहे त माण्हू करप्शन वारे निज़ाम मां बेज़ार थी चुका आहिनि ऐं सखर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मुतहरिक थियण खे सुठो सवण सम्झनि था। न सिर्फ़ एतिरो पर सखर शहर में हज़ारे माण्हुनि जो रैलीअ में शामिल थियणु हिकु नई ताक़तवर सियासी कुवत जे उभरण तरफ़ इशारो आहे। कैमरामैन शिराज सुमरो ऐं शोएब सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर।